करेलिया सलमीगूठ न्यूक्लियस चर्च तमामु वॾो ऐं तमामु वसी चर्च। इमारत जी आले अंदरूनी मिक़दार पर हती को बि हरारती निज़ाम न आहे। आम तौर ते तामीर दौरान को बि स्टू न ठाहियो वियो आहे। कंड में हिकु अजीब साख़्त मलियल आहे। सरनि जे भत में हिकु वसी चैनल ठहियलु आहे। उते हिकु धातो जो स्टो रखियलु भत मां सरूं फटी वियूं। दुनू फ़रार थियण जी इजाज़त ॾियण लाइ मथे ते हिकिड़ो सुराख़ कयो वियो। दुंहुं जो सुराख़ ॿाहिरां साफ़ नज़र अचे थो। ज़ाहिर आहे हे गरमाइश जो तरीक़ो मेमार जो इरादो न हो। उहो ॾिसी सघिजे थो त चमने ठाहिण लाइ सरनि खे टूड़ियो वियो, पर सरनि ते का बि कारवाई कजल नाहे। शायदि हिते हिकु टेन पाइप दाख़िल कयो वियो आहे। उती छो सुके विया? असां हिकु अफ़की जॻह ठाहियो। हा, मूं सम्झो। उती हिकु हेट एक्सचेंज हो। वसीअ चर्च खे गरम करण लाइ वॾी रेडिएटर जी ज़रूरत आहे। उती हिकु धातो गर्मी मेटास्टाकार नस्ब कयो वियो। रेडिएटर लाइ भत में हिकु अफ़की जा खोले वई हुई। केॾो बेवकूफ़ कमु कयो अथनि। केतिरियूं ई सरू बॼे विया। उन्हनि हिकु मेयार जे दीवार खे तबाह कयो। उन्हनि ॿाहिरां हिकु सुराख़ भॼी छॾियो, चमनी लाइ ग़लति जॻह में। छत जा केतिरा ई कंडा हथी मिलनि था। अहिड़े जाइ ते हिकु क़ाबिल एतमाद चट्टान ॾिखियो आहे। तंहिं करे मूंखे पाइप खे अफ़क़े तौर ते छत ते हलणो पियो ऐं उनखे अहिड़े जाइ ते आणियो जिते छत खे हिकु डलो अची। माण्हू थधी आबा वारे इलाइक़े में हिकु वॾी अवामी इमारत ठाहे रहिया आहिनि, पर इहे हरारती निज़ाम जी मनसूबाबंदी न करे रहिया आहिनि। न ई मेमार, न ग्राहक, न बिल्डर्स, न मक़ामी रहाकनि कंहिं बि अंदाज़ो न कयो त इमारत खे सयारी में गरम करण जी ज़रूरत आहे। उन्हनि हिकु बुलंद घंटी टावर ठाहियो। उन्हनि हिकु वॾो गुंबद ठारायो। पर इहे स्तोस ऐं हरारती निज़ाम जे बारे में इमारत जी अदावत खां पोइ उन्हनि खे अहसासु थियो बती खे टोड़णु शुरू कयो, गरम करण वारो तंदूर ठाहिण लाइ। छा इहो मुमकिन आहे थधी एतिरी ज़मीननि में? 6 महीननि लाइ कमरे खे गरम करण लाइ किथे ज़रूरी आहे? ख़ैर, यकीन न। पोइ रथाबंदी गरमाइश जी खोट जो सबबु छा आहे? जॾहिं हे चर्च ठहियलु हो, स्टू जी ज़रूरत न हुई, छाकाणि त इहा गरम हुई। उते हिकु मुख़्तलिफ़ मौसम हुई, नरम थधी सख़्त सियारी खां। हुक चर्च बग़ैर रथाबंदी जी गरमाइश ऐं हुक चमनी जेका बाद में भॼी वई। उहो ताम आज़ाज़ी में मौसमियाती तब्दीली जो बदतरीन सबूत आहे।